अस्सलाम वालेकुम मारे खेरा खुशा मेहमान ॿिया कोन आया आहिनि वे ॻाल्हायूं था न वे वेही ॻाल्हायूं न ॿिया मेहमान महिमान ईंदा पंहिंजे टाइम सां ईंदा तव्हां आया हो त तव्हां बिस्मिल्लाह करे पाणी पाणी यार थोरो पाणी बाबा असां वेठा आहिनि कम हा अरे मवाली हिकिड़ो तरीक़ो आहे हे बाबा महिमान जे लाइ कुर्सी आहे ख़ासि महिमान जे लाइ हे केरु आहे हे बि महिमान आहे कहिड़ो महिमान आहे शिकिल मां ई कोन थो महिमान लॻे हे मौजूद महिमान जे लाइ यार कुर्सी आहे साईं तव्हां हिनखे सुञाणो हे हो अथव जुसुब बाबा केरु बि हुजे जुसुब हुजे अरे जुसुब आहे छा अरे यार हे त मोतबर माण्हू आहे यार बहितरीन ॿुध मवाली असल में छा आहे त ही प्रोग्राम असां कंदासीं हिते ॿिया बि महिमान ईंदा माण्हू पाणी जो बंदोबस्तु अरे वरी वेहिजी वई यार सफ़ा बेवकूफ़ माण्हू आहे जूता छा तव्हांजो जो त यार हे मौजूद महिमान जे लाइ कुर्सी आहे अच्छा तरीक़ो आहे यार माण्हू थोरो ॻाल्हाईंदा पाण में त घटि में घटि ॿुधो त थिए न वरी कुर्सी ते वेही थो रहे ग़रीब खे ॾे इज़त त जुतीअ सूधो खट ते बस यार मारे छॾी तव्हां परेशान न थियो मां हिनखे ॾीजा ठीकु आहे हाणे ॿुधो ॿ मिंट मां अचां थो ॿाहिरि ॿिया महिमान अचनि था उन्हनि खे वठी अचां ठीकु आहे सही सही छा आहे मवाली यार यार असुल में छा आहे जो फंक्शन इन्हनि जो आहे मूंखे रुॻो अरे जे लाइ चयो त कुर्सी कुर्सी रख महिमान अचनि था पर तूं बि महिमान ई इन करे थोरो भला कुर्सी मटाए वई हेॾे वेहा हा मां या वरी हेॾा हली भला हेॾा वेहा भले हेॾा हाणे ॻाल्हि ॿुध भला पाणी त घुरा पाणी मां घुरायां थो पर अरे मवाली हे छा आहे सर हे महिमान आहे यार महिमान आहे हे मौजूद महिमान आहे मौजूद महिमान जे भरिसां बि मौजूद महिमान वेहो थो या जेको आहे सो ग़रीब वेहो भाई मां बि मौजूद आहियां मां हर भरे एतिरो यार बेस्तो न आहियां यार त तरीक़ो ॾिसो न प्रोग्राम कजो आहे प्रोग्राम तव्हां मुंहिंजो आहे न मुंहिंजी मर्ज़ी आहे न मां मौजूद जे भरिसां मौजूद खे विहारियां कंहिंखे बि विहारियां तूं केरु थींदा मूंखे सवाल तव्हां दावत ॾिनी साईं दावत मुफ़्त में किथे ॾिनी आहे मूं तव्हांखे दावत ॾिनी मुंहिंजो आहे साईं फंक्शन करे थो भला इन में ॿ माण्हू वधीक ईंदा त असांजी इज़त मां बि मौजूद आहियां मां बि माण्हू आहियां साईं ॿ अखियूं आहिनि ॿ कन आहिनि नक आहे मां मटाए बि आहियां तव्हां परेशान न थियो बसि ठीकु आहे हा पर तव्हां पंहिंजा कमकार कयो मां हितां जो माहौल संभालियो ठीकु आहे चांहि केक मोकिलिजां तकिड़ो चांहि के जेको मां ई पहिरियों तूं अॻे हो जज़्बाती लॻंदो आहे हुनखे पाण खे सम्झ में ॻाल्हि फिर फिर थो तव्हां मटाए हिन कुर्सी ते वेहो परीअं ते हिन ते वेहा पक परीअं न त बीहा पासड़े खां बाबा तूं चए पियसि वे मां सम्झो ॻाल्हि खे चांहि त घुरा न भला यार चांहि मां पाण खणी थो अचां पर छा कयां वञिणो पवंदो हुनखे ॿुधाई आहे न त मुंहिंजा दोस्त अचनि था साईं मूं यार ॾुख न कजांइ साहब जज़्बाती आहे न हुनखे ख़बर नथी पए त मां छा थो ॻाल्हायां हुनजे वात मां वहियो थो वञे वात मां भॻत भली पेसो अचे थो त दिमाग़ ॻाल्हि ॿुधो हाणे महिमान तकिड़ा अचनि था हा ठीकु आहे अरे वरी तूं हिते वेठे यार तोखे भला अकुल कोन्हे छा सफ़ा जट जो जटो आहीं कोरो जटो आहीं तरीक़ो हा न वेहा मवाली वेहो हीअ कुर्सी त मौजूद जी आहे हो उते मौजूद भरिसां वेंदो त मां हिते बि सफ़ा यार में वॾी आहे अकुल वॾो में त वॾी आहे तॾहिं त तुंहिंजो मसइलो इहो या न अकुल तो बि कोन्हे न मौजूद जे भरिसां मौजूद वेंदो या तो जहिड़ो ग़रीब वेंदो नसीब हे वरी कंजरा छा मवाली मतिलबु आहे हे बि त मौजूद आहे न हिनखे असां घुरायो आहे न यार हाणे ॻाल्हि ॿुधो बाबा माण्हुनि जे लाइ साम्हूं कुर्सियूं पयूं वञी तोॾां में हिते मौजूद जे भरिसां मौजूद वेंदो केरु अचे न अचे तूं वञी वेह हल हल बाबा हल जल्दी जल्दी दिल में मौजूद मेहमान ईंदो मेहमान अचनि था मां देरि कई थो यार ॾाढी असर में परेशान करे छॾियो मां वञा थो सीटूं बुक कर तुंहिंजा यार माफ़ कजांइ यार साहब जज़्बाती हो ख़बर नथी पएसि परेशान सॼी पियो मूंखे ख़बर आहे तूं मुंहिंजो दोस्त आहीं तूं ई ख़्यालु कंदे हो त अरे मूं ईअं तोखे ॿुधाइण पे चाहियो त तोखे सभु शइ उते ई मिलंदी तूं हेॾे न अच वरी ईंदो साहब वरी मिसाल को घटि वधि ॻाल्हाए बेइज़ती थी पवंदी न अलाए हीअं पियो करे मां सॾे थो हीअं न तूं ॿुधो भला ॻाल्हि ॿुध हिननि कुर्सियुनि वारनि लाइ खाधा ॿिया आहिनि ऐं हिन लाइ ॿिया आहिनि या साॻा ई आहिनि सभिनी लाइ बाबा साहब नेक दिली सचो माण्हू आहे हिकिड़ो ई ताम कंदो आहे जेको हिननि जे लाइ उहो हुननि जे लाइ हा नेक दिलि मां इहा त ख़बर पए थी त माण्हू जो ऐं मौजूद महिमान जो फ़र्क़ु माना ख़बर आहे तव्हां भली हली वेहो हा मुंहिंजे मोकिलिजांइ चिकन बिकन मां पहिरीं ई लिकाए तुंहिंजे लाइ खणी हा हल हाणे जेसी मौजूद महिमान अचे तेसी कुर्सियूं ख़ाली पियूं अचो सर अचो अचो सर ॿियो सर हे मौजूद महिमान आहे हा ख़ुशि ख़ैर मौला ख़ुशि और हीअं कर हाणे हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध महिमान जी पारत हुजे हर हवाले सां साहब जो ख़्यालु रखिजांइ ठीकु आहे असांजो ख़ासि महिमान आहे जी हिते सही मां ॿियनि महिमाननि खे डल कयां भले भले ठीकु आहे
साईं ख़ुशि आहियो चाक चङा भला साहब अचे थो मूंखे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मोज़िज़ मेहमान आयो आहे हा हा पोइ वेठो आहे ॾिस माशाल्लाह माशाल्लाह मोज़िज़ मेहमान खे कपिड़ा कहिड़ा बदिलनि मोज़िज़ साह किताब पढ़ी साईं तव्हां सां हिकिड़ी सेल्फी कढाइणी बाबा हीअ एॾो मशहूरु आहे तव्हां सेल्फी था कढायो मोज़िज़ मेहमान आहे तव्हांजे साहब लाइ बि मोज़िज़ आहे जी, असां लाइ जी। बि मोज़िज़ आहे न साईं तव्हां सां सेल्फी हा अचो छा थियो थिए सेल्फी थो कढाए सेल्फी में एॾो आवाज़ ई न हूंदो आहे मारा पैसे ही तव्हांजी अमानत तव्हांजो मोज़िज़ मेहमान हाणे हिनखे हार पाराए हिते मिठाइयूं खारायोसि त ख़बर पई न तुंहिंजे साहब खे मुअज़्ज़िज़ मेहमान अड़े असां मेहमान न आहियूं असां माण्हू न आहियूं हेॾे ते अंग्रेज़ी लिबास में था अचनि इहे मोज़िज़ आहिनि बाक़ी सादे लिबास वारा तव्हांखे वणनि नथा वतायो फ़क़ीर सही चयो आहे त कपिड़नि जी इज़त आहे माण्हू जी इज़त न आहे खण पंहिंजे भाउ खे पर हे मार में कहिड़ी सेल्फी कढाई जो साहब सेल्फी न अथई सेल्फा कढाए था सेल्फा बस 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 मवाली जी जी साहब मोज़िज़ मेहमान किथे आहे साहब इहो ई आहे मोज़िज़ मेहमान हीअ हिकु ई हालत कई अथसि साहब वो जंहिं महिमान जी तव्हां हाणे बेइज़ती पिया कयो न उन मूंखे चयो त साहब सां सेल्फी कढाइणा हीअं वठी वियुसि पहिरियों हे कंडीशन में फिटी करे वियुसि ही वरी सेल्फी जो कहिड़ो तरीक़ो आहे मूंखे त ख़बर न आहे तोखे सर मावाली चवां पियो त हो ॼट आहे ॼट हरू भरू तूं हुनखे हिते विहारे पियो बसि ग़लती थी वई अॻिते मोज़िज़ महिमान भली जिथे बि आवाम खे छॾिजे त उहो इज़त सां वेह न त आवाम वॾो